सलात शरीफ। अञा मोहब्बत से सलात। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअ्मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। पीर तरीक़त रहबरे राहे तरीक़त फ़ख्रे अहले सुन्नत हज़रत पीर मिठा साईं सानी दामत बरकातुहुल आलिया स्टेज ते जलवगर जलीलुल कदर उलमाए किराम सादाते इज़ाम ऐं मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो भाइरो अल्लाह जा लख शुक्राना जे रब करीम असांखे जमायत हक अहले सुन्नत में शामिल फरमायो आ। फितनन ऐं फसादन जो दौर आ। मदीने वारे साईं फरमायो त दुनिया में फितना इए पखड़जी वींदा जे कारी रात छाइंजी वींदी आ। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो मुझी उम्मत में एड़ो दौर ईंदो मानू सुबह जो मुसलमान हुंदा तो शाम जो काफर बनजी वींदा, शाम जो मुसलमान हुंदा सुबह जो काफर बनजी वींदा। मानू पंहिंजे दीन के दुनिया जे एवज़ विकणी छॾींदा। एड़ो दौर मुझी उम्मत ते अची वींदो। हबीबन करीमन फरमायो त एड़े दौर जे अंदर जने फितना पखड़जी वञन अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफाइर राशिदीन अल महदीयीन। उन वक्त में मुझी सुन्नत के चंबड़ी पइजो ऐं मुझे हिदायत याफ्ता खुलफाए राशिदीन जे तरीके के चंबड़ी पइजो। न ॻाल्हाइण जो रोज़ो रखियो अथव। सियारो बि त वियो हलियो तव्हांजो आवाज़ छो कोन थो निकिरे। ॻाल्हायो त सही लाड़काणे वारा। दीदार बुजुर्गन जो कयो मुझी ॻाल्हि ॿुधो कन मूॾे कयो। अल्लाह मदीनो ॾेखारींदो हिकिड़ो क़िस्मत सांगे लाड़काणे में तव्हांजी असांजी मुलाकात थी थिए। अज़ीज़ाने गिरामी हबीबन करीमन फरमायो त जॾहिं फितना पखड़जी वञन दुनिया में कारी रात जीअं छाइंजी वेंदी आहे इए दुनिया में फितना फसाद झगड़ा पखड़जी वेंदा। उन वक्त में निजात जो रस्तो हिकड़ो आ, छोटकारे जी वाट हिकड़ी आ।
साईं फरमाइन था मुझी सुन्नत ते हलजो ऐं मुझे खुलफाए राशिदीन जी सुन्नत ते हलजो। सुभान अल्लाह। मुझे आका जी सुन्नत मदीने वाले साईं जे सहाबा किराम खुलफाए राशिदीन जी सुन्नत यो निजात जो रस्तो आ, यो छोटकारे जो रस्तो आ। ऐं खुलफाए राशिदीन में हर खलीफो पंजे शान में मुनफरिद ऐं मुमताज आ। सैयदना अबू बकर सिद्दीक पंजे सदाकत में बेमिसाल आ। सैयदना फारूक आजम पंजी अदालत में बेमिसाल आ। सैयदना उस्मान जिन्नुरैन पंजे सखावत इनायत में बेमिसाल आ। मौला अली शेरे जली हैदर करार पंजे इबादत में रियाजत में इल्म में फजल में मुनफरिद मकाम जो मालिक आ। मुखे मौलाना बदरुद्दीन हुकुम फरमायो तो तवा मौला अली ऐं इमाम हसन के बारे में कुछ बयान कयो। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो त मुझी खिलाफत मुखा बाद में 30 साल हलंदी। घणा साल हलंदी? 30 साल मुझी खिलाफत हलंदी। उन्हें का पो बादशाहत ऐं हुकूमत कायम थींदी। मुझे आका फरमायो तो मुझी खिलाफत मुझे रस्ते मुताबिक 30 साल हलंदी। 2 साल सैयदना अबू बकर सिद्दीक जा, 10 साल हजरत सैयदना उमर फारूक जा, 12 साल सैयदना उस्मान गनी जा ऐं 5.5 साल मौला अली जा, कुल 29 साल। अञा 6 महीना रहन था हजरत सैयदना इमाम हसन जी खिलाफत। 6 महीना उहा जडे गडाइजे थी तडे खिलाफत मुहम्मदिया जा 30 साल मुकम्मिल थियन था। असां वटि उर्फ़े आम में 4 खलीफा खुलफाए राशिदीन 4 खलीफा गणिया लेख्या वींदा आहिनि, पर मदीने वाले मीर फरमायो तो मुझी खिलाफत 30 साल हलंदी ऐं उहा 30 साल तडे मुकम्मिल थींदी जने सैयदना इमाम हसन जी खिलाफत के भी 6 महीना तस्लीम कयो। अजीजाने गिरामी, कुछ मानू सैयदना अबू बकर सिद्दीक जा मुखालिफ, कुछ सैयदना उमर आदिल जा मुखालिफ, कुछ सैयदना उस्मान जा खिलाफ। हींअर हिकिड़ो नओं फितनो पैदा थियो आ, नओं फितनो पैदा थियो आ। हिकिड़ो खबीस इंसान आ यूट्यूब ते वेठो आ, वो माण्हुनि खे ॿुधाए थो त हज़रत अबू बकर मुसलमान ई न आहे। चओ अस्तगफिरुल्लाह। हजरत उमर फारूक मुसलमान ना है, माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह। जेको मदीने वाले साईं फरमायो त हेड़ा फितना पैदा थींदा, उहे फितना असां अॼु उन दौर में आयूं जो इहे ॾींहं बि असांखे ॾिसणा पिया आहिनि जो सैयदना अबू बकर ऐं उमर जेके अॼु बि मदीने वाले साईं जे भाकुर में गुंबद खदरा में मुझे आका जे रोज़े अतहर में अज भी लजपाल नबी जे हुजूर में जेकी वेठा आहिनि उन्हनि जी इस्लाम जी ईमान जी जो इनकार कयो थो वञे, अहिड़ो फितननि जो दौर अची वियो आहे। पर यादि रखो असां सुन्नियुनि जो ईमान आहे, अक़ीदो आहे त मदीने वारे साईं जा हड़ई असहाबी शान वारा, हड़ई असहाबी इज्जत ऐं मान ऐं मर्तबे वारा, मुझे आका जा सभई खुलफाए राशिदीन इज्जत वारा, पूरी दुनिया में पूरी कायनात में नबियन का बाद में अगर इज्जत अजमत शान वारी शख्सियत आ तो सैयदना अबू बकर सिद्दीक आ। उनका पो जेकॾहिं अजमत शान दर्जो आ
तो सोने सैयदना उमर फारूक जो आ उन खां पोइ जीअं खिलाफत जी तरतीब आ इएं उन्हनि जे फज़ीलत जी तरतीब आ टे नंबर ते हज़रत सैयदना उस्मान ज़िन्नूरैन जो शान आ उन खां पोइ चौथे नंबर ते मुझे आका मुझे मौला हज़रत हैदर करार जी इज्जत ऐं अज़मत ऐं शान आ। मदीने वाले साईं फरमायो हजरत बुरीदा रज़ी अल्लाह ताला अन्हु का मरवी हदीसा मुझे आका फरमायो मन कुंत वलियु मन कुंत नबीहु फअलीयुन वलीहु जंहिंजो मां मोहम्मद नबी आहियां उन जो अली वली आ ॻाल्हाए उन जो अली वली आ जंहिंजो मदीने वारो नबी आ उन जो वली जो अली आ। सुभान अल्लाह मुझे आका फरमायो तो जेकॾहिं मुझी नबूवत के मञो था मुझी नबी हुजण ते अवां के ईमान आ तो पोइ तव्हां के मञणो पवंदो त अली वली आ अली वारिस आ। ऐं ॿी हदीस पाक में आ मुझे आका फरमायो तो मन कुंतु नबीहु व फअलीयुन वलीहु मां मोहम्मद करीम जंहिंजो नबी आहियां उन जो अली के अल्लाह वली बनाए छॾियो ऐं मुझे आका फरमायो इन अलीयन मिन्नी व अना मिन्हु अली मूमा है ऐं मां मोहम्मद अली मझा आहियां अली मूमा मां अली मां अली मुंहिंजो आ मां अली जो आहियां वह वली कुल्ल मोमिनिन मिन बदी मुखा बाद में हर मोमिन जो वली अली आ यानी जेको मोमिन आ जेको अल्लाह ते ईमान रखण वारो आ उन के मञणो पवंदो त असां जो वली अली आ। चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। किताब सुन्नह इब्ने आसिम जो किताब आ उन में रिवायत आने तो मुझे आका फरमायो वह आखिजुन बियद अलीन रज़ियल्लाहु अन्हु हिकड़े ॾींहुं मदीने वारे साईं जो हथ हजरत मौला अली जे हथ में हुयो ही हथ नबी जो ही हथ अली जो हथ हथ में दई मुझे आका फरमायो अय्युहन्नास अलस्तुम तशहदून अन्नल्लाह रब्बकुम इंसानो छा तव्हां इन ॻाल्हि जी गवाही ॾियो था त अल्लाह तव्हांजो रब आ अल्लाह के मञो था छा इन ॻाल्हि ते तव्हांजो ईमान आ वेसाह आ त असांजो मालिक अल्लाह आ। क़ालू बला असाबन यक ज़बान थी चयो हाओ या रसूल अल्लाह असां मञूं था असांजो ईमान आ असांजो रब आहे अल्लाह हड़ई चो अल्लाह। कालू बला साहबा जो हाओ या रसूल अल्लाह असांजो ईमान आ त असांजो रब अल्लाह आ असीं मालिक जी उलूहियत खे मञण वारा आहियूं। काल अलस्तुम तशहदून अन्नल्लाह व रसूलहु औला बिकुम मिन अनफुसिकुम। छा तव्हां हिन ॻाल्हि जी गवाही ॾींदो त अल्लाह ऐं उन जो रसूल तव्हांखे तव्हांजी जानुनि खां वधीक वेझा आहिनि। अल्लाह तव्हांखे जान खां वेझो आहे रसूलुल्लाह अव्हांखे अव्हांजी जान खां वधीक वेझो आहे वधीक हक़दार आहे। छा इन ॻाल्हि जो ईमान रखो था? हड़नी सहाबा किराम चयो
कालू बला या रसूल अल्लाह, हाओ अल्लाह जा हबीब असी गवाही दूं था त अल्लाह असा के जान का वेझो आ, मदीने वारो मीर असा के असा जी जान का वधीक हकदार आ। वो हबीबन करीमन फरमायो त बुधो फमन कुन्तु मौलाहु फइन्न हाज़ा मौलाहु, जंजो मौला मां मोहम्मद करीम आया उन्हें जो मौला अली आ। सुभान अल्लाह बेशक जेकरे तवा मोहम्मद करीम के मौला मञो था त पो तवा के अली के मौला मञणो पवंदो। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। मुझे आका फरमायो त जेकने तवजो ईमान आ अल्लाह के मञो था, अल्लाह जे हबीब के मञो था त पो तवा के अली के भी मञणो पवंदो। अली जो मौला हुजण, अली के मौला मञण, नबी की नबूवत जो इकरार करणो आ। जे अली की विलायत न मञी उन ॼण के मदीने वारे जी नबूवत के न मञो। जे अली जी विलायत जो इनकार कयो वो मदीने वारे मीर जी नबूवत जो मुनकिर आ। इन जे करे असी चवंदा आहियूं अली अली मौला अली 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 मौला अली रहबर असांजो तू आ, दिल पर असांजो तू आ, अली अली मौला अली। गाल वणे थी नथी वणे? जेके गाल वणे थी सो यक ज़िबा थी वो भी पढ़े अली अली मौला अली। रहबर असांजो तू आ, दिल पर असांजो तू आ। मौला अली जो नारो को शियन जो नारो ना है, सुन्नन जो नारो ना है, अहले हदीस जो नारो ना है, ही नारो वो नारो आ जेको लजपाल मोहम्मद करीम पंहिंजी उम्मत के सेखारियो आ। जेडी मल हबीबन करीमन अली जो हथ हथ में वठी इहो नारो उम्मत के सेखारियो त जंहिंजो मौला मां मोहम्मद आया उन्हें जो मौला अली आ। जेडी मल इहो नारो मुस्तफा जी ज़बान मजा सेखारियो वियो पेरी पेरी सब का अव्वल हजरत सैयदना उमर फारूक उठो आ। मौला अली के चेतो ए अबू तालिब जा बच्चा ए अली तो के मुबारका तू सुबह शाम इन हाल में कंदो आ जो तू सारी दुनिया जे मोमिनन जो मौला आई। हजरत फारूक आजम सबका पहिरियों इकरार करण वारो उमर आदिला उमर जी ज़बान हक ॻाल्हाईंदी आ। जेकॾहिं फारूक आजम चए थो त ए अली तू मुंहिंजो बि मौला ही, सभिनी दुनिया जे मोमिनन जो तू मौला ही, त पोइ लाड़काणे वारा असांखे बि इहो नारो हणणो पवंदो त असांजो मौला अली आ। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हण है दिरी नारो अली
कादिर कंदुई किस्मत भली हण है दिरी नारो अली अली कंदुई कादिर किस्मत भली भली शाहे नजफ जो शान शान में आयो कुरान हैदर जी हुब ईमान हैदर जी हुब ईमान मौला अली हक जो वली हण नारो अली अली अज बाज माण्हुनि खे अली जे ॻाल्हि करण ते अली जे नारे हणण ते नफ़रत थी थिए उन्हनि खे इहा ॻाल्हि अनोखी थी लॻे ऐं इहो नारो शियनि जे हवाले कयो वियो आहे न इहो नारो मदीने वारे मीर पंहिंजे उम्मत खे पाण सेखारियो आहे असांजो तरीक़ो असांजो मनहज असांजी वाट उहा ई वाट आहे जेका दिलबर मदीने वारे साईं सेखारी आहे चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सुनन तिरमिज़ी में मुस्नद अहमद बिन हंबल में सहीह इब्न हिब्बान में हजरत इमरान बिन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत त मदीने वारे ताजदार फरमायो इन अलियन मिन्नी व अना मिन्हु अली मुमा आमा मुहम्मद अली मझाया वो साईं फरमायो वहुव वलियु कुल्लि मोमिनिन मिन बदी मुखा बाद में हर मोमिन जो वली अलिया सुभान अल्लाह मुझे आका मदीने वाले ताजदार पंहिंजे उम्मत के जेको सबक सिखायो उन सबक के मञण ईमान सुभान अल्लाह बेशक असा है दरजाब दार आयूं कंदा आल नबीय सा प्यार आयूं असा है दरजाब दार आयूं कंदा आल नबीय सा प्यार ओ जंजो पंज तन पाक सा प्यार नया जेको मञंदो चार यार नया जंजो पंज तन पाक सा प्यार नया जेको मञंदो चार यार नया तंहिंजे गले में जो एतबार नया तन मूज़न खासा धारायूं असा है दरजाब दारो आयो कंदा आल नबीय सा प्यार आयो अल्लाह अल्लाह मुझा दोस्तों अली जी मोहब्बत जी दावा करण वारा खोड़ पर अली जे मनहज के अली जे रस्ते के अली जे तरीके के अगर वठण वारा आयूं त असां सुन्नी आयूं सुभान अल्लाह बेशक जेडी मल हजरत अबू बकर इमामत जे मुसले ते बीहंदो आ त अली उन जे पुठियां नमाज पढ़ण जे लाइ बीहंदो आ अली नियत कंदो आ त पुठीअ हिन इमाम जे जेकॾहिं अबू बकर अलीअ जो इमाम आ त पोइ तोखे बि अबू बकर खे इमाम मञणो पवंदो जेकॾहिं मुसल्ले इमामत ते फारूक आज़म बीहंदो आहे ऐं पुठियां सिफ़ में अली बि चवंदो आहे त पुठीअ हिन इमाम जे पोइ जेकॾहिं उमर अलीअ जो इमाम
मामा त लाड़काने वारा असां के भी मञणो पवंदो त उमर असां जो भी मामा सुभान अल्लाह सुभान अली जेकरे अबू बकर के न मञी उमर के न मञी त जण के अली के न मञी छो त अली के मञण वारो अबू बकर के उमर के भी जरूर मञंदो सुभान अल्लाह रुगो जुबान सा दावा करे कारा कपड़ा पाए चवे त मां अली जो हुबदार आया ओ मिठा अली जो हुबदार ओ आ जेको मौला अली जे रस्ते ते हलण वारो आ ऐ रब जा शुक्र है ने असा सुन्नन के रब उहो ही रस्तो नसीब कयो आ जेको मौला अली जो रस्तो आ ओ असा पिटी को मातम को न कयूं असा कारा कपड़ा को न ढक्यूं असा झंडन अगिया को न झुकूं कंदा मस्जिद सा प्यार आयूं असा है दरजाब दार आयूं आल नबिया सा प्यार आयूं सुभान अल्लाह बेशक जे अली जो गुजारा तो के मस्जिद सा मोहब्बत रखनी पौंदी तो के कुरान सा मोहब्बत रखनी पौंदी तो के अल्लाह जे जिक्र सा मोहब्बत रखनी पौंदी छो त अली जो रस्तो इहो आ आसान इंदिया अली जे चेहरे जो रंग जर्द थी विंदो आ लिंगन में डकनी तारी थी विंदी आ मानू पुछन था मौला अली अल्लाह दा शेर अली अमा छाजे करे लर्जी व्यायो फरमाइन था वाहिदुल कहार आकमुल हाकिमीन रब्बुल आलमीन जो सद मिलियो आ अली डकी वियो आ त किथे रब जे सद में ताखीर न थी वने अली जी मोहब्बत नमाज सा अली जी मोहब्बत सजदे सा अली जो रातियों दी है रब जे हुजूर में का क्या मने सजदन में गुजरन जे हजरत हसन बिन साबित का जेको दरबारे रिसालत जो शायर के मानू पूछो त ए हसन तो अली के कियं डिठो का अली जी गाल करे बुदा तू 1500 साल पो पैदा थियो ही ना तू चवी तो अली जो मां हुबदार आया अली के मुंह डिठो आवा हिनन के का खबर सुनिन के काने असा अली के डिठो असा अली जा हुबदार आयो उन का पुछ जेको सुबह शाम मौला अली के दिसंदो हुयो उन हसन के पूछो ए हसन बुधाए तो अली के कियं डिठो त हजरत हसन तो फरमाए ओ वल बका फिल मेहराब लैलिन वदाक फी यौम ज़राबी ओ अली जे बारे में पुछण वारा अली उहो आ जेको रात थींदी आ त मुसले ते रोंदे 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 रात गुजारींदो अल्लाह जे हुजूर में सजदा कंदे जिक्र कंदे तिलावत कंदे अली जी रात गुजरंदी आ भला सी अली के करे खिलंदे भी ॾिठो अथई या न रुगे रोंदो आ जे हा खिलंदो तॾहिं आ जॾहिं तलवार ज़ुल्फ़कार खणी मैदान जंग में ईंदो आ काफ़रनि सां लड़ाई कंदो आ मरहब जड़न काफ़रनि खे गफा गफा कंदो आ ओॾी महिल अली जे चेहरे ते मुर्क नज़र ईंदी आ ओॾी महिल अली खिलंदड़ नज़र ईंदो आ सुभान अल्लाह ओ मिठा जेकरे तू अली से मोहब्बत तो रखी त नमाज पढ़ अली जी जिंदगी जो आगाज भी मस्जिद आ अली जी ज़ाहिरी जिंदगी जी इंतहा भी मस्जिद आ मुझा दोस्तों नमाज दे वींदे अल्लाह जे हुजूरी में पेश थींदे मुझे मौला अली शहादत मणी आ जेकरे तू अली जो हुबदार त नमाज सा मस्जिद सा तो के मोहब्बत रखनी पौंदी
चो सल्लल्लाहु अलैहि या अना मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों कुछ अली जा बटे कौल ताके बुधाइण चाहियां थो। मौला अली जा तकरीर ता बुधंदो न अदाई फलाणे जी तकरीर ही फलाणे जी तकरीर तोखे बुधाया मौला अली जी तकरीर सुने हैदर करार जी तकरीर मुझे आका मौला अली शेरे खुदा फरमायो सय्यतुन तसूक खैरुन इंदल्लाह मिन हसनतिन तुअजबुक। हजरत मौला अली ता फरमाइन अगर तोखा खता थी वने उन खता ते पिशेमान थी उन खता ते लुड़कहार उन खता ते पान के गुनहगार समझी अल्लाह का माफी वटो यो फलो उन इबादत खा जेका इबादत करे तो में वडाई पैदा थे खुदी पैदा थे पान के आबिद समझी पान के सालिह समझी पंजो पान के का शय समझी तो में गुरूर ही वडाई पैदा थे उन्हें वडाई का गुनहगार जी न्याज मंदी सा अल्लाह जे गया झुकण रब के वधीक वणंदो। सुभान अल्लाह। लख जो कोला मुझे सोने अली जो साईं फरमाइन था त इबादतुन ते नाज न कयो बल्कि अल्लाह जे हुजूर में हर वक्त न्याज कंदा रहो। साईं फरमाइन था मुझे मौला अली हैदर करार फरमायो अशरफुल खिना तरकुल मुना सब का वड्डी शाहूकारी इहा है जो पंजे तमन्ना उनके सदुन के छदे दियो इने जड़ी भी का शाहूकारी ना है। वडे का वडी शाहूकारी वडे का वडो इस्तगना इहो आ जो पंजे सदुन के पंजे नफसानी ख्वाहिशुन के छदे दियो। ही है मौला अली जी तालीम ही है मौला अली जो सबक। साईं फरमाइन था हजरत मौला अली शेरे जली फरमाइन था अल्लमनी रसूलुल्लाह अल्फ बाबिन यफ्तहु कुल्लु बाबिन इला अल्फ बाब। मदीने वाले साईं मुखे 1000 इल्म जा दर खोले दिना। घणा 1000 इल्म जा दरवाजा मदीने वाले साईं मुखे खोले दिया। उन्हें हर दरवाजे जे अग्या वरी 1000 ॿिया दरवाजा खुलियल हुया। यानी एडो इल्म एडी मारिफत कंहिंखे न मिली जेका मौला अली के मदीने वाले साईं अता फरमाई। साईं फरमाइन था अना मदीनतुल इल्मे व अलीउन बाबुहा मां मोहम्मद करीम इल्म जो शहर आया ऐं ॿी रिवायत में अना मदीनतुल हिकमत व अलीउन बाबुहा मां मोहम्मद करीम हिकमत जो दरवाजो आया अली उन्हें जो दरवाजो आ मां इल्म जो शहर आया अली उन्हें जो दरवाजो आ। जे इल्म खपे तोखे अलीअ जे दर ते अचणो पवंदो अलीअ सां मोहब्बत रखणी पवंदी। जे मारिफत खपे हिकमत खपे मुस्तफा करीम जी गुलामी खपे त पोइ अलीअ सां प्यार रखणो पवंदो। मदीने वाले साईं जी हदीस आ साईं फरमाइन था जेकॾहिं को माण्हू एतिरी इबादत करे जो हजरे अस्वद ऐं मकाम इब्राहिम जे विच में
पूरी जिंदगी अल्लाह जी इबादत करे, या अशरफ जाए अकरम मकामा यानी बैतुल्लाह जे सहन में हजरे अस्वद मकाम इब्राहिम जे विच में सारी जिंदगी इबादत करे, पर जेकॾहिं मुझे अहले बैत सा मोहब्बत न थस जन्नत में त न वेंदो, पर जन्नत जी खुशबू भी न मिली सघंदी। ओ मिठा मदीने वाले साईं जे घराणे सा मोहब्बत रखनी आ, ऐं हुजूर जे बच्चन सा, ऐं खुसूसन मौला अली शेर जली सा मोहब्बत रखण या ईमान जी ऐं मोमिन हुजण जी निशानी। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। इमाम तबरानी माजम कबीर में रिवायत आंदी, या रिवायत इमाम हाकिम मुस्तदरक में आंदी आ। साईं फरमाता अन मदीनतुल इल्म व अलीउन बाबुहा फमन अरादल इल्म फलयतिही मिन बाब। मां मोहम्मद करीम इल्म जो शहर आया, अली उन्हें जो दरवाजो आ। वो साईं फरमाता मन अरादल इल्म, जेको मानू चाहे तो मुके इल्म मिले, जेको इल्म हासिल करना चाहे तो साईं फरमाता फलयतिही मिन बाबी, वो उन्हें के दरवाजे वट अचणो पवंदो। जे इल्म खपे, दीन खपे, शरीयत खपे त पोइ दरवाजो मौला अली जी मोहब्बत आ। दर खां ईंदो आ साध, ऐं दर खे छॾे ॾे इनखे चोर सॾिबो आहे। जेको दर खे छॾे भित टपी अचे इहो साध न सॾिबो आहे। मदीने वारे साईं फरमायो त मन अरादल इल्म फलयातिही मिन बाबिही, जे इल्म खपेव, जे मारिफत खपेव त दर मौला अली जी मोहब्बत वारो आहे, दर अली जी हुब वारो आहे। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मोमिन जे दिल जो दिलबर आहे अली अली, सैयद सखी सरवर आहे अली अली। मोमिन जे दिल जो दिलबर आहे अली अली, मोमिन जे दिल जो दिलबर आहे अली अली। यासूब आ यकीनी सब मोमिनन जो मौला। साईं फरमायो त अलीउन यासूबुल मोमिनीन, अली मोमिनन जो यासूब। पुट मुझे ध्यान है, तवज्जो है। माखी ॾिठी आहे न तव्हां, माखी उन्हें माखी जा मखा हूंदा है, पोके माखी जे पंहिंजो मानारे में 50 हुजन, किथे 100 हुजन, खणी 500 हुजन, पर इन्हनि सभिनी मखन में हिकिड़ो मखो वॾो मखो हूंदो आहे, उनखे सॾिबो आहे यासूब। छा सॾिबो आहे? यासूब। इहो मखन जो सरदार हूंदो आहे। इहो हिकिड़ो मखो जाॾे वेंदो सॼी माखी उन पासे वेंदी। समझो था ॻाल्हि खे? इहो वॾो मखो जंहिंखे यासूब सॾिबो आहे, जंहिं पासे इहो मखो वेंदो पूरी माखी जो लश्कर उन जे पुठियां वेंदो। मदीने वारे साईं इहो अजीब मिसाल ॾेई फरमायो आहे त अल माल यासूबुल मुनाफिकीन व अलीउन यासूबुल मोमिनीन। मुनाफिकन जो यासूब माल ऐं दौलत आ, मोमिनन जो यासूब अली आ। अली अगवान आ, अली सरवान आ, अली कायद आ, अली रायद आ, अली रहबर आ, अली रहनुमा है। जाॾे अली वेंदो मोमिन ओॾे वेंदा। साईं फरमाता माल मुनाफिकन ऐं काफरन जो यासूब आ,
मुनाफिक ओॾे वेंदो जाॾे माल हूंदो, मुनाफिक ओॾे पैर फरींदो जाॾे माल दौलत जी लालच हूंदी। साईं फरमाइनि था मोमिन ओॾे वेंदो जाॾे अली वेंदो। यसूब आ यकीनी सब मोमिनन जो मौला, फाते जो बाब खैबर आहे अली अली। मोमिन जे दिल जो दिल पर आहे अली अली। मोमिन जे दिल जो दिल पर आहे अली अली। हैबत संदन जी अशमत काफर कंबी विया, हैबत संदन जी अशमत काफर कंबी विया। दिल पर दिलेर हैदर आहे अली अली। मोमिन जे दिल जो दिल पर आहे अली अली। अली जी तारीफ़ वणे थी या नथी वणे? जेके वणे थी वो भी गॾिजी चए मोमिन जे दिल जो दिल पर, मोमिन जे दिल जो दिल पर आहे अली अली। सैयद सखी ऐं सरवर आहे अली अली। दुल दुल संदी सवारी तलवार जुल्फिकारी। सरदार ऐं बहादुर, सरदार ऐं बहादुर आहे अली अली। मोमिन जे दिल जो दिल पर आहे अली अली। नूरे इल्म नबिया दर इल्म जो अलिया। नूरे इल्म नबिया दर इल्म जो अलिया। महताब माह मुनवर आहे अली अली। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों अली सां प्यार, अली जे बच्चन सां प्यार, अली जे घराने सां प्यार। मुझा दोस्तों मदीने वारो साईं फरमाए थो मन अहब्बल हसन वल हुसैन फकद अहब्बनी। जी हसनैन करीमैन सां मोहब्बत रखी उन्हें मुंह मोहम्मद करीम सां मोहब्बत रखी। वमन अबगदहुमा फकद अबगदनी। जे हसनैन सां बुग़्ज़ रखियो उन्हें मुंह मोहम्मद करीम सां बुग़्ज़ रखियो। हिकिड़े ॾींहुं मदीने वारा साईं मिंबर ते तशरीफ फरमा थिया। तवज्जो आहे, मिंबर ते तुंहिंजो मुंहिंजो नबी मिंबर ते जलवगर थिया ऐं सैयदना इमाम हसन आयो। सुभान अल्लाह। चओ केरु आयो? सैयदना इमाम हसन आयो। मदीने वारे मीर उन्हें खे पंहिंजी गोद पाक में विहाई। सोहणे नबी इमाम हसन के पंहिंजी झोली मुबारक में विहारियो ऐं केॾीमहिल इमाम हसन जे गल खे चुमन पिया, केॾीमहिल माण्हुनि ॾे निहारनि पिया। वरी केॾीमहिल इमाम हसन के चुमन पिया, वरी परते जमायत ॾे निहारनि पिया। जो सॼी जमायत जो तवज्जो बि साईं जन जे इन अमल ॾे थियो त हुज़ूर जन बार बार इमाम हसन के चुमन था, वरी जमायत के निहारनि था, वरी चुमन था। सहाबा समझी विया त अॼु को ख़ासि ऐलान थियण वारो आहे, अॼु का ख़ासि ॻाल्हि थियण वारी आहे। हुज़ूर पंहिंजे जमायत सहाबा के मुतवज्जे करण पिया चाहिनि। सहाबा जा कन मुतवज्जे थिया, अखियूं मुस्तफा जे मुखड़े ॾे निहारण लॻियूं। ज़बाने नबूवत में ऐलान थियो इन इब्नी हाज़ा सय्यदुन। ॿुधो ॿुधो ए सहाबा जी जमायत, ॿुधो ए मुंहिंजी उम्मत, ॿुधो मुंहिंजो ही बच्चो हसन सरदार ॻाल्हायो छा आहे? जवाब ॾियो छा आहे? सरदार
लअल्लल्लाह युस्लिहु बिही बैन फ़ियतैन अज़ीमैन मिनल मुस्लिमीन। हिन मुझे बच्चे सरदार हसन जे ज़रिए मुसलमानन जे बिन वॾुन जमायतुन जे दरमियान अल्लाह सुलह कराईंदो। मुझो ही बच्चो मुझी उम्मत जे विच में सुलह कराइण वारो बणबो। या मुस्तफा करीम जी पेश गोई हुई मिठा। जडे मौला अली जी शहादत थी उन्हें का पो जमायतूं तक़सीम थी वियूं। 40,000 माण्हुन ॿी रिवायत में 42,000 माण्हुन इमाम हसन जे हथ ते बैयत कई। कुछ माण्हुन हजरत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हथ ते बैयत कई। जमायत में इंतशार पइजी वियो। उम्मत बिन जमायतुन में तक़सीम थी वई। उन वक्त में मुझे मदीने वाले साईं जो कौल मुबारक पेश गोई मुबारक सच्ची साबित थी। इमाम हसन हजरत अमीर मुआविया जे हथ ते बैत करे खिलाफत दस्तबरदारी करे मामलो अमीर मुआविया जे हवाले करे उहा पेश गोई सच्ची कराई जो मिठा सुलह थी वियो। झगड़े का फसाद का उम्मत बची पई। मुझे दिल पर नबी फरमायो तो मुझो बच्चो हसन सरदार ओ मिठा। जेकरे इमाम हसन नबी जे कुलन जो स्वार जे अमीर मुआविया सा सुलह करे वियो तो पो असा के भी उन सा सुलह करनो पवंदो। या तो तू अली जो हुबदार न सदाए या तो तू हसन जो हुबदार न सदाए। जेकरे नबी जे आल सा तुझी मोहब्बत आ तो सोनो सैयदना इमाम हसन पांजी मर्जी सा सुलह न कयो हुई। मदीने वाले मीर जे ख्वाहिश मुताबिक सुलह कयो हुई मिठा। पो जेकरे हजरत इमाम हसन जे शख्सियत सा सुलह करे उन जे हथ में हथ दिनो वो तोखे भी उन्हें सा सुलह करनो पवंदो। उन्हें जे शान में बेअदबी गुस्ताखी करण हुजूर जे के भी सहाबी जे शान में नाशाइस्ता लफ्ज गालाइन के भी सुन्नी के ज़ेब न थोड़िए के भी आशिक अहले बैत के ज़ेब न थोड़िए मिठा। असा जो तरीको उहो आ जेको मदीने वाले साईं सेखारियो मौला अली ऐं इमाम हसन सेखारियो। एक इन अकीदे ते मजबूत थी वञो त मदीने वाले साईं जा सब असहाबी हक थे गालायो। सब असहाबी शान वारा सब असहाबी मुस्तफा जा अदूल हन। सब असहाबी हक वारा हिदायत जा सितारा हन। साईं फरमाए त असहाबी कन नुजूम बिअय्यिहिम इक्तदैतुम इहतदैतुम। मुजा हड़ई असहाबी सितारन जे मिसल हन जे जे भी पुठियों लगंदो तवा हिदायत वारा बणजी वी। ओ मिठा पो जेकरे तुंजी मदीने वाले साईं सा मोहब्बत आ तो पो पंजनी यारन सा भी मोहब्बत रखनी पवंदी। पो हुजूर जे सभनी सहाबन सा बशमूल हजरत सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु सा भी मोहब्बत रखनी पवंदी। जेकरे इया मोहब्बत हुंदी अल मरउ मन अहब इंसान उन सा गड हुंदो जैसा जंजी मोहब्बत हुंदी। अल्लाह जो शुक्र आ असा सभनी सहाबन सा मोहब्बत रखण वारा जंजी सहाबा सा मोहब्बत आ ऐं जंजी अहले बैत सा मोहब्बत आ जंजी नबी जे अहले बैत सा मोहब्बत आ हिकड़ो हथ मथे खणे। जंजी हुजूर जे सहाबा सा मोहब्बत आ ॿई हथ मथे। अल्लाह करीम इने मोहब्बत ते जियारे इने मोहब्बत ते मौत नसीब फरमाए। वमा अलैहि ओ चरियो आया मोहब्बत में चरियो आया कयो मस्त महबूबन ममदनी जो चरियो आया चरियो आया। वेओ वेओ सब वेओ 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 पंचायत वेओ वेओ। सदारती खिताब मुझे मिठे पीर जो थी दो
सभई वेहो पंहिंजी जाइ ते वेहो उथो न किस्मत सांगे हेड़ा मौक़ा था मिलन हेड़ियूं ज़ियारतूं थियूं थियनि ता तकड़ा भॼण जे लाइ तयार वेठा आहियो सभु वेहो पंहिंजी जाइ ते पीर तरीक़त रहबर शरीयत कायदे अहले सुन्नत हजरत किबला साईं पीर मिठा सानी रहमत अल्लाह ताला जल्ल शानु सदन दरजात बुलंद फरमाए हजरत साईं जन तशरीफ फरमाहिन साईं जन जो मिठड़ो मिठड़ो आवाज बुधंदासी साईं जन जो बयान बुधंदासी पंजो दिलियों ठारींदासी हजरत पीर मिठा साईं सानी ज़ीद मजदहू दामत बरकातुल आलिया जो खिताब लाजवाल बुधण जे लाए सब हम तनो गोश मुतवज्जे थी वञो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला इमामल अंबिया सय्यदुल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मा काना मुहम्मदुन अबा अहदिन मिर रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन वक़ाल अल्लाहु तबारक व तआला अज़्ज़ व जल्ल फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा लबैक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। हज़रात हाज़रीन इकराम सामीन उज़्ज़ाम खुसूसन उलमा इकराम हुफ़ाज़ उज़्ज़ाम सादात ज़ी वक़ार खुसूसन पीर मोहम्मद करमुल्लाह इलाही साहब जमी अहबाब अल्हम्दुलिल्लाह अमी मुबारकबाद जा मुस्तहक आयो जो अज अमी तारीखी खुलफाए राशिदीन कॉन्फ्रेंस में शिरकत कई है। जस्सू जे मौली हजरत मौलाना बदरुद्दीन सरियो साहब के मां इन के शेर अहले सुन्नत सदींदो आ हिन उम्र में तबियत जी नासाज़ी के बावजूद भी बिन ॾींहंनि ताईं लाॻीदार प्रोग्राम करण पंहिंजी जगह ते प्रोग्राम करण ॿियो हूंदो आहे अवामी जगह ते प्रोग्राम करण वरी उन में अञा वधीक मसला हूंदा आहिनि। उन सां गॾु जेके नौजवान आहियो जिन मेहनत कई आहे हिन प्रोग्राम में अल्लाह साईं तव्हां सभिनी खे जज़ाए ख़ैर अता कंदो। माशाअल्लाह साईं उहो त असांजो जुनैद साहब अल्लाह साईं उनखे अञा वधीक दीन में उनजे तरक़ी अता फरमाए अल्लाह साईं अञा वधीक उनखे ख़िदमत जो तौफ़ीक़ ॾे अञा वधीक उनखे जज़्बो अता करे जो वधीक ईअं अहले सुन्नत वल जमात जे हिन खुलफा राशिदीन में न पर सॼो साल जेको उनजी ख़िदमत हूंदी अल्लाह साईं उनखे जज़ाए ख़ैर अता फरमाए। मूंखे अफ़सोस आहे लाड़काने जे मौलवियुनि जो हिकिड़ो ग्रुप ठहियल आहे व्हाट्सएप ते तर्जुमान अहले सुन्नत ग्रुप
मुझे ख्याल में ना इन तो 2-3 हज़ार मौलवी फीड इन एक ॿिए खे रोज़ मैसेज कंदा आहिनि रुगो फॾे फसाद जा बेमक़सद फज़ूल ॻाल्हियूं ही तारीख़ी मेड़ाको आहे ही 12 महिमान आया आहिनि कल्ह खां वठी करे 12 उलमाए कराम हितों जा उलमाए कराम आया आहिनि अचनि था 5 मिंट बीहनि था पाण था वेहनि पर 2-3 महिमाननि खे गिले था वञनि हे मौलवी साहब गुज़ारे वेंदो न तव्हां मौलवी यादि कंदो लाड़काने वारा पोइ मां तव्हां खां पुछंदुमि त हाणे खुलफा राशिदीन कॉन्फ्रेंस केरु थो कराए क़दुरु कयो मौलवी बदरुद्दीन साहब जो क़दुरु कयो हेड़नि इल्तिमान जो ही मौलवी साहब को पंहिंजी ज़ात जे लाइ नथो करे पंहिंजनि वॾनि जे ईसाल साहब जे लाइ नथो करे ही असां अहले सुन्नत वल जमात जो जेको अक़ीदो आहे 1400 साल खां उन अक़ीदे खे मज़बूत करण जे लाइ मुख़्तलिफ़ शहरनि खां मुख़्तलिफ़ इलाक़नि खां उलमाए कराम घुराए करे बुज़ुर्गान दीन घुराए करे असांजे अक़ीदे खे मज़बूत करण जी कोशिश थो करे अॼुकल्ह जे हिन पुरफ़तन दौर जे अंदरि अॼुकल्ह जे हिन पुरफ़साद दौर जे अंदरि हक़ जो कलमो चवण ऐं हक़ ते रहण ऐं हक़ ॿुधण ऐं हक़ क़बूल करण वॾो जिहाद आहे कंहिंखे हक़ चओ त हक़ बर्दाश्त नथो थिए दोस्तो अगर असांजी का ग़लती हुजे का कोताही हुजे त असांखे खपे त असां पंहिंजी ग़लती तस्लीम कयूं असांखे एहसास करणु खपे पंहिंजी ग़लतीअ जो अहिड़ो पुरफ़तन दौर आहे जो खुलफाए राशिदीन जा दुश्मन शबो रोज़ उन्हनि जी मीडिया ते सोशल मीडिया ते अवामी मेड़ाकनि में खुलफाए राशिदीन जे ख़िलाफ़ बक हले थी पई असांजे नौजवाननि जे ज़हन खे ख़राब करण जी कोशिश पई थी थिए वरी वॾे में वॾी साज़िश उहा साज़िश आहे ख़त्म नबूवत जे में धाड़े हणण जी दोस्तों हर दौर के अंदर 2 साल 4 साल गुजरंदा आहिनि को न को फितनो पाकिस्तान में अहिड़ो पैदा थींदो आहे असांजे मुसलमाननि जी गैरत खे पाकिस्तान वारनि जी ईमानी गैरत खे टेस्ट करण जी कोशिश कंदा आहिनि पर सदाईं फेल वेंदा आहिनि हाणे बि कयो वियो आहे पाकिस्तान के कानून मुताबिक पाकिस्तान के आईन के मुताबिक मुसलमान वो है जो रसूलुल्लाह के खातम नबीन मने मुसलमान वो है जो कुरान ए सुन्नत ते अमल जंहिंजो हुजे जेको भी शख्स कंहिं भी तरीक़े से रसूलुल्लाह का बाद कंहिं भी शख्सियत के दीन जो मुसलिह करे चे त हिन दीन में इस्लाह कयो आहे ही खराबी हुई ही गाल हुई हिन तरमीम करे हिन उनखे सिधो करे माण्हुनि ॾाढो वाज़िह कयो आहे अहिड़े क़िस्म जी जेको दावा थो करे उहो दावा करण वारो बि लानती आहे उनखे मञण वारा बि लानती अल्लाह से जने फरमायो अल योम लकुम अकमलतु लकुम दीनुकुम अजनी तव्हांजे लाइ तव्हांजो दीन मुकम्मल थी वियो हाणे बस ॻाल्हि ख़तम थी वई उन खां बाद छाजो वाधारो उन खां बाद छाजू तरमीमूं न कुछ वधणो आहे न कुछ खुटणो आहे जेको दीन मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधाए विया उहो ई दीन आहे हिन मुसलमान मुल्क जे अंदर मुसलमान मुल्क के अंदर तबलीग की इजाजत
को बि पंहिंजो पाण खे जेकॾहिं अहमदी सॾे अहमद मुस्लमान करे सॾाए कादियानी मुस्लमान सॾाए करे तबलीग करे उनखे इजाज़त कोन्हे छो गैर मुस्लिम पाण खे सॾाए पोइ भली जेको वणे सो करे मुस्लमान में लिकी करे कुझु न करे हाणे तव्हां चओ त तव्हां मौलवी पीर सभु हरूभरू चिता थिया अहिड़ी का ॻाल्हि ई कोन्हे का अॼु मां हिकिड़े मसीह जो क्लिप ॿुधो उन बाक़ाइदा सां ऐलान कयो जंहिंसां की तव्हां बार बार ईसाई था चओ असां मसीह आहियूं ऐं कोर्ट असांजे बारे में फतवा ॾिनी आहे त ही मसीह न ईसाई हिननि खे चइजो लफ़्ज़ ईसाई न बल्कि मसीह आहे सो आईंदा असांखे जेकॾहिं को बि ईसाई सॾींदो त असां उनजे मथां केस कंदासीं जॾहिं उन्हनि मसीह भाइरनि खे बि हक़ आहे केस करण जो त उन्हनि खे केरु ईसाई न चए मसीह सॾे त पोइ अदा असां मुस्लमाननि में जेको जेको अटकी करे जेको जेको विच में अची करे पाण खे सॾाए मुस्लमान करे पंहिंजी तबलीग परे करे पंहिंजो कमु असां छो पाण खे बर्दाश्त कयूं बल्कि सैयदना सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जन जे दौर जे अंदरि पहिरियों जॾहिं मुस्लिम कज़ाब ऐलान कयो नबूवत जो पाण जो सॼी उम्मत इन सां वणंदासीं पर इन फितने खे ख़तमु कंदासीं अॼु हिकिड़ो फितनो थियो आहे सुभाणे ॿियो उथंदो जेकॾहिं जो कलाक मो न कबो त ईअं अलाए घणा नबी पैदा थींदा मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा प्यारा भाउ हाणे केॾी महिल को महदियत जी दावा थो करे को चवे थो त मुंहिंजी तस्वीर चंड में आहे को चवे थो मां फलाणे आसमान ते ईसा अलैहिस्सलाम सां मिली आयो आहियां को कहिड़ी दावो थो करे को कहिड़ियूं दावो थो करे जेकॾहिं असीं अहल सुन्नत वल जमात उन्हनि जे ख़िलाफ़ आवाज़ था उथारियूं त बजाए न जे केरु असांजी ताक़त बणिजे हर को असां अहल सुन्नत वल जमात खे दॿाइण जी कोशिशि थो करे पर यादि रखो हिन मुल्क खे ठाहिण वारा असांजा अकाबरीन हा उलमाए अहल सुन्नत बुज़ुर्गान अहल सुन्नत पीराने किबार अहल सुन्नत जिन ही मुल्क ठाहियो असीं उन्हनि जा वारिसनि जा पोइल कॾहिं बि हिन मुल्क जे अंदरि अहिड़ी कंहिं बि साज़िश खे जेका दीन जे ख़िलाफ़ हूंदी जेका शरीयत जे ख़िलाफ़ हूंदी जेका मुस्तफ़ा करीम जे तरीक़े जे ख़िलाफ़ हूंदी अहिड़ी का बि कोशिश जेका सहाबा किराम जी तौहीन कई वञे या उम्महातुल मोमिनीन जी तौहीन कई वञे या अहल बैत इकराम जे बारे में को तौहीन करे असीं अहल सुन्नत कॾहिं बर्दाश्त न कंदासीं असीं सुन्नत उनखे जवाब ॾिनो आहे ऐं उनखे मुंहुं तोड़ जवाब ॾियण जो हर हमेशह हक़ रखूं था ऐं जवाब ॾींदासीं जॾहिं बि जेको केरु कुझु कंदो असीं उनखे जवाब ॾींदासीं ऐं जेकॾहिं को जज हुजे को जनरल हुजे का हुकूमत हुजे जेकॾहिं को बि इन्हनि कादियाननि जी सपोर्ट कंदो असां उन्हनि जे ख़िलाफ़ कल में हक़ बुलंद कंदासीं दोस्तो तव्हां ॾिठो न गुस्ताख़ रसूल खे जिन मुल्क मां ॿाहिरि कढण में सहूलियतकार थिया अल्लाह से उनखे जेल ॾेखारियो जंहिं जो त कादियाननि खे वोट जो हक़ बि ॾियूं कादियाननि खे असीं असेंबलियुनि ताईं बि पहुचायूं कानून में तरमीम करे उनखे मुस्लमान लिखूं अॼु उहे बि जेल में पिया थी उहे बि खला पिया था खाइनि जेको बि मुस्तफ़ा करीम जी शान में गुस्ताखी करण जी कोशिशि कंदो न जेको बि अल्लाह से चयो वरफ़अना लक ज़िक्र के महबूब असीं तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद कयोसीं जेको महबूब जी शान में कमी करण वारनि सां गॾिबो जेको साज़िश कंदो साज़िश करण वारा बि ख़्वार थींदा उन्हनि जा साज़िश करण वारनि जा जेके हवारी साथारी उन्हनि जा मदद करण वारा उहे बि ख़्वार ज़लील थींदा दोस्तो अल्हम्दुलिल्लाह अवां लाड़काणे जी जमात आस पास खां आयल दोस्त अवां खुश नसीब आहियो जो अवी हिन
खुलफाए राशिदीन कॉन्फ्रेंस के बड़ी लाॻीदार ॿुधो आहे कल्ह राति जो अॼु मंझंदि जो शाम जो हिन महिल ताईं तव्हां देरि अवी ते वठायो अल्लाह सी तव्हांखे जज़ाए ख़ैर अता फरमाईंदो अल्लाह सी असां सभिनी दोस्तनि जी जेकी बि हिते शामिल आहियूं सभिनी जी हाज़िरी पंहिंजी बारगाह मंज़ूर मक़बूल फरमाईंदो आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन मुस्तफा जाने रहमत बेला हो सलाम शम्अ-ए बज़ में हिदायत बेला हो सलाम जी सुहानी घड़ी चमका दे बाका चांद जी सुहानी घड़ी चमका दे बाका चांद उस दिल अफरोज़े सादत बेला गौसे आज़म इमाम मुत्तक़ा वरनों का गौसे आज़म इमाम मुत्तक़ा वरनों का जलवाए शान कुदरत बेला खो सलाम डाल दी क़ल्ब में अज़मत मुस्तफ़ा डाल दी क़ल्ब में अज़मत मुस्तफ़ा डाल दी क़ल्ब में अज़मत मुस्तफ़ा सैयदी आला हज़रत पे लाखों सलाम अस्सलातु वस्सलाम अलैकुम। मुझे मालिक सही नेक मकसूद की बारगाह में औलादन की औलाद नहीं था या इलाही मसाही वाला की सेहत कम नसीब ये भी दोस्त गुजार नहीं कर या इलाही मौला साहब बदर साहब के सेहत कम नसीब फरमाए उनके हिम्मत दे तीन की खिदमत वना गरेला ये भी दोस्त शामिल जायज़ मकासद रब्बना वफ़ना वग़फ़िर लना वरहमना वतुब अलैना रहमत सभिनी दोस्तन के कामयाब प्रोग्राम जो मुबारक होजन इंतजामिया के सभिनी आयल मेहमानन मशाइख उलमा हुफाज सना खान आशिक़ रसूल सभिनी के साईं मौलाना बदरुद्दीन नूरी साहब की तरफा मुबारकबाद हुजे ऐं साईं मौलाना बदरुद्दीन के भी मुबारकबाद हुजे कामयाब प्रोग्राम जी साईं अल्लामा मौलाना जुनैद मुस्तफ़ा सरेहो के भी कामयाब प्रोग्राम जो मुबारक हुजन।